अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिरिया सिटी में ख़बर ॾींदा तो भिरिया सिटी टाउन कमेटी की सालाना बजट 2019-20 पेश कई वई। हिन सिलसिले में चेयरमैन टाउन कमेटी जी भिरिया सैयद अमीर अली शाह की सदारत में टाउन कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें औरतुनि मेंबरनि समेत 8 काउंसलरनि शिरकत कई। चेयरमैन बजट जा अंग अखर ॿुधाईंदे चयो त साल 2019-20 जे लाइ टोटल बजट 22 करोड़ 91,644 रुपयनि जी आहे। बजट में ख़र्च जो खातो 22 करोड़ 71,780 रुपया आहिनि। अहिड़ी रीति ही 20,47,864 रुपया बचत वारी बजट है। बजट में आमदनी जो खातो जंहिंमें गवर्नमेंट सिंध फाइनेंस खाते का मिलंदड़ OZT शेयर में पगारूं, रिटायर मुलाजमिन जी पेंशन ऐं ॿियनि मुदनि में 15 करोड़ 11,94,886 रुपया मिलंदा, जॾहिं त 6,41,510 रुपया निकाह कॉन्ट्रैक्ट फीस में मोबाइल टावर फीस जी मद में हासिल थींदा। टाउन कमेटी जी दुकाननि जी मसवाड़ तोड़े ॿियनि मुदनि मां टोटल आमदनी सिक्योरिटी डिपॉजिट जी मद में 24,39,100 रुपया, जॾहिं त 5 करोड़ रुपया सिंध हुकूमत खां तरक्याती कमनि लाइ हासिल थींदा। अहिड़ी रीति आमदनी जो खातो 25 करोड़ 71,780 रुपया लगायो वियो आहे। बजट में क़ौमी ॾींहुं मल्हाइण, बूटा पोखण, शहरीअनि जी सफ़ाई सुथराई, गरीब शागिर्दनि जी स्कॉलरशिप, एमरजेंसी रिलीफ, लीगल केसनि जे लाइ वकीलनि जी फीस समेत प्रेस क्लब भिरिया सिटी जे लाइ 8 लाख रुपया रखिया विया आहिनि। पेश थियल बजट खे टाउन कमेटी जे मेंबरनि जी अक्सरियती राय सां मंज़ूर कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।